साईं मां ॾिसंदी आहियां कि माण्हू ॿ चालीहा कंदा आहिनि। हिकिड़ो चालीहो सावण महीने में ईंदो आहे, हिकु चालीहो ॾाहिरी महीने में ईंदो आहे। जीअं चालीह ईंदो आहे त सोशल मीडिया ते वीडियो वायरल थी वेंदियूं आहिनि कि हिन ॿिन्हिनि चालीहनि में पंहिंजे पूर्वजनि सिंधु नदी जे किनारे वेही करे 40 ॾींहंनि तक भॻवान श्री झूलेलाल जी तपस्या कई हुई। पर साईं ईअं त थी नथो सघे कि पंहिंजे पूर्वजनि ॿिन्हिनि चालीहनि में पूॼा कई हुजे। जेको ही ॻाल्हि ॿुधाइनि था कि 40 ॾींहं पूॼा अर्चना कई हुई, उन खां पोइ चालीहो, त 40 ॾींहं जा व्रत न रखिया, हमेशह 3 ॾींहं व्रत रखिया। 3 ॾींहंनि खां पोइ आकाशवाणी थी हुई, यानी कृष्ण पक्ष जी जेका चौथ हुई उन ॾींहुं पूॼा शुरू थी। कृष्ण पक्ष जी 7वीं जे ॾींहुं उतां आकाशवाणी थी कि मां 8 ॾींहंनि जे अंदरि सूर्यवंशी रतनलाल जी जे करे मां देवकी जी कोख में जन्म वठंदुसि। चालीहे साहिब जी शुरूआत थी संत पुगुरदेव थ्रू, जॾहिं लाल साईं अंतरध्यान थिया 1020 में। त लाल साईं उन्हनि खे इहो चयो कि भई पूॼा अर्चना जेका थींदी उहो पूज्य बहिराणे साहिब जे रूप में थींदी। तॾहिं संत पुगुरदेव सवाल पुछे कि मां तव्हांजी तपस्या कीअं कयां? तॾहिं उन्हनि चयो कि भई तव्हां ही 40 साहिब जा जेके नायरी महीनो थींदो उन में तव्हां 40 ॾींहं जा विर्त रखिजो। उन खां पोइ नायरी माह जी 40 साहिब जी शुरूआत थी, जंहिंमें ख़ाली ठाकुर परिवार ही विर्त रखंदा। आस्ते आस्ते माण्हुनि जो विश्वास वधंदो वियो, शेवक जुड़ंदा विया ठाकुरनि सां। त उन्हनि इहो पुछियो कि भई साईं असां कहिड़ा विर्त रखूं? ठाकुरनि उन्हनि खे चयो भई जॾहिं सूर्य ऐं चंद्रमा कर्क राशि में वेंदो आहे, तव्हां ई श्रावण महीने में लाल साईं खे पूॼा कयो, 40 ॾींहं जा विर्त रखी करे उन्हनि खां आशीष घुरो। त इहे 40 साहिब जी महिमा ठाकुरनि आम पब्लिक खे थींदी, जेका 16 जुलाई खां 24 अगस्त मल्हायो वञिबो।